नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं उन्हनि जे ख़ानदान समेत तमाम पार्टी अॻवाननि ऐं पीपल्स पार्टी अॻवाननि खे वॾो रिलीफ मिली वियो। घरू वज़ारत 100 खां मथे ECL में शामिल नाला ख़ारिज करे छॾिया, जंहिंमें वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, नवाज़ शरीफ़, मरियम नवाज़, हमज़ा शहबाज, वज़ीर दाख़िला राणा सनाउल्लाह, शाहिद खाकान अब्बासी, ख्वाजा साद रफ़ीक, एहसन इक़बाल, मिफ्ता इस्माइल ऐं ख्वाजा आसिफ समेत केतिरनि ई नून लीगी अॻवाननि जा नाला ECL मां ख़ारिज कया विया आहिनि, जॾहिं त PP अॻवाननि में आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर जो नालो बि ECL मां ख़ारिज कयो वियो आहे। अहम कारोबारी शख़्सियतनि समेत वॾनि ऑफिसरनि जा नाला बि ECL मां ख़ारिज कया विया आहिनि। नाज़रीन तव्हांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं उन्हनि जे ख़ानदान समेत तमाम पार्टी अॻवाननि ऐं पीपल्स पार्टी अॻवाननि खे वॾो रिलीफ मिली वियो आहे। घरू वज़ारत 100 खां मथे ECL में शामिल नाला ख़ारिज करे छॾिया, जंहिंमें वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, नवाज़ शरीफ़, मरियम नवाज़, हमज़ा शहबाज, वज़ीर दाख़िला राणा सनाउल्लाह, शाहिद खाकान अब्बासी, ख्वाजा साद रफ़ीक, एहसन इक़बाल, मिफ्ता इस्माइल ऐं ख्वाजा आसिफ समेत केतिरनि ई नून लीगी अॻवाननि जा नाला ECL मां ख़ारिज कया विया आहिनि, जॾहिं त PP अॻवाननि में आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर जो नालो बि ECL मां ख़ारिज कयो वियो आहे। अहम कारोबारी शख़्सियतनि समेत वॾनि ऑफिसरनि जा नाला बि ECL मां ख़ारिज कया विया आहिनि।